नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त सॼी सिंध जीअं 5 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां अवामी न्यूज़ जे ॾिनल उनवान सिंध तो में साह असांजो तइलीम सां ऐं चाह असांजो खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। हिन हवाले सां अवामी न्यूज़ जे हेड ऑफिस में सिंधी अदबी संगत शाह खिपरो पारां सक़ाफ़ती मुशाइरो कोठायो वियो, जंहिंमें सिंधी अदबी संगत शाह खिपरो जे सेक्रेटरी अब्दुल हलीम दर्स, हाजी शाद राजड़ मलिंग, मंजूर दर्स, वफ़ा वली चानियो, आज समेजो, गुलाम मोहम्मद पीरल मरी उर्स बांबरे को, नज़ीर खिपराई, लीला राम मुखी पारां सिंध जी सक़ाफ़त ते विकोर शाइरी पढ़े सिंध धरती खे भरपूर भेटा पेश कई वई। अमड़ तुंहिंजो शान मथे आ सिंध, अमड़ तुंहिंजो शान मथे आ, मुल्कूं तुंहिंजो मान मथे आ, दुनिया सभु हिक पासे रखिजे पर उतम तुंहिंजी आन मथे आ, सिंध अमड़ तुंहिंजो शान मथे आ, मुल्कूं तुंहिंजो मान मथे आ। ए शाइर सिंध सुवारी ते लिख, भिटाई जी भूं भलारी ते लिख। ए शाइर सिंध सुवारी ते लिख, भिटाई जी भूं भलारी ते लिख। हू आजुज़ परियां ॾिस सूंहें थी केॾी, अजरख ओडल ते नारी ते लिख। ए शाइर सिंध सुवारी ते लिख। साॻियूं आई देस वतन जी साॻियूं आ, तूं पासा पखन हेठि वराई, उथर जे त तलवारीअ ते जिते टामे वांगुरु ॾींहं तपन, हर शाम गेड़ू जे झोलीअ में, हर शाम गेड़ू जे झोलीअ में, कंहिं ॿार छिने जे वांगुरु उहो छिरक भरी को जाॻियो आहे। साॻियूं आ देस वतन जी साॻियूं। सिंध सां आहे चाव असांजो, सिंध सां आहे चाव असांजो, तालीम सां आहे चाव असांजो, सिंध सां आहे चाव असांजो, जेको सिंध जा ॿेट खपाए उहो न आहे भाव असांजो, सिंध सां आहे चाव असांजो, तालीम सां आहे चाव असांजो। लारी भूं भिट शाह जी अमुन ऐं प्यार चाहे थी। बलारी भूं भिट शाह जी अमुन ऐं प्यार चाहे थी, कलंदर लाल जी नगरी खुशियूं बिसियार चाहे थी। बदी हथड़ा झुकी निवड़े मलंग जो अर्ज़ ही आहे, बदी हथड़ा झुकी निवड़े मलंग जो अर्ज़ ही आहे, न पोखियो नफ़रतन जा विज बस करण होशियार चाहे थी। सिंध सदा आबाद हुजे, ये अजरक टोपी शाद हुजे, चल सिंध सदा आबाद हुजे, ये अजरक टोपी शाद हुजे, जंहिं धरतीअ ते वरतो काए सुहारी वेचारो आज़ाद हुजे, चल सिंध सदा आबाद हुजे, ये अजरक टोपी शाद हुजे। पढ़ायूं पंहिंजे बचन खे, अचो त सिंध संवारियूं, इल्म सां थींदो रोशन नालो, लाट इल्म जी ॿारियूं, घर घर में तालीम जा होका ॾाढा पिया ॾींदासीं, जिए सिंध सदा, जिए सिंध सदा, ओ जिए सिंध सदा। निकती नीगर चांडो खीअ में, निकती नीगर चांडो खीअ में, वेहता मंज़र चांडो खीअ में, वेहता मंज़र चांडो खीअ में। इन मौक़े ते अॻवान जो चवणु आहे त असीं अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश करियूं था, जेके सिंध जी सक़ाफ़त खे झरझंग में उजागर कयो आहे ऐं सिंध जे मसइलनि खे आला ऐवाननि ताईं रसाए उन्हनि खे हल कयो आहे। असीं वचन वरजायूं था त क़ौमी काज अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ खे भरपूर अंदाज़ सां मल्हाए सिंध जा हलाली पुट थींदासीं। अवामी न्यूज़ जे तरफ़ां अॼु सक़ाफ़ती मुशाइरो रखियो वियो ऐं जंहिंमें असांजे सिंधी अदबी संगत खिपरो जे तमामु सुठनि शाइरनि शिरकत कई ऐं सभिनी सिंध अमड़ खे शाइरी जे रूप में भेटा ॾिनी। असीं जेको 5 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे थो, इन जी भरपूर आजा कयूं था। असीं अवामी न्यूज़ वारनि खे जस था ॾियूं जंहिं ही प्रोग्राम रखियो ऐं इंशाअल्लाह अवामी न्यूज़ सां असीं गॾु आहियूं। अवामी न्यूज़ जो जेको स्लोगन आहे, सिंध सां आहे चाह असांजो, तालीम सां आहे चाह असांजो, उनजी बि असीं भरपूर हिमायत था कयूं। अवामी न्यूज़ तमामु बहितरीनु हिकु प्रोग्राम अॼु असां सक़ाफ़त डे जे हवाले सां प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें तमामु दोस्तनि शिरकत कई, तमामु सुठी शाइरी पेश कई। असां अवामी न्यूज़ वारनि जा बेहद थोराइता आहियूं जंहिं असांखे प्रोग्राम ते घुरायो। महिरबानी। को सिंध में आहे साव असांजो, तइलीम सां आहे चाह असांजो सिरेठ। अॼु सिंधी अदबी संगत शाह खिपरो तरफ़ां सिंध जे सक़ाफ़त जे ॾियारे ते तमामु बहितरीनु हिकु मुशाइरो थी गुज़रियो, जंहिंमें तालकी खिपरे जे उसे पाइसे जे शाइरनि अवामी न्यूज़ जे तरफ़ां जेको आहे सो हिते मुशाइरे में शिरकत कई आहे। ओवरऑल ॾिठो वञे त पूरी सिंध में जेके सक़ाफ़त जा ॾियारा थियनि पिया, उहे ईअं सम्झो त सिंध जे हिकिड़े नए जेका असांजी जदीद जेका असांजी टही आहे, उन लाइ हिकिड़ी ख़ुशाईंदा ॻाल्हि आहिनि।
उन्हनि जे सिरे हेठि जेको अवामी न्यूज़ ही प्रोग्राम तश्कील ॾिनो उन ते असीं अवामी न्यूज़ जे समूरे सथ खे जस ॾियूं था। प्रोग्राम थियो ॾाढो सुठो थियो। अवामी न्यूज़ जेको चैनल आहे उन ते तव्हां दोस्तनि सभिनि खे ख़बर आहे जो मुंहिंजा जेके बि गाना थिया आहिनि उहे तक़रीबन हिन स्टूडियो में थिया आहिनि ऐं उन खां पोइ बहितरीनु माण्हू आहिनि ऐं वॾो महिनत सां ई जेको बि कमु कंदा आहिनि महिनत सां कंदा आहिनि। उन खां पोइ जेके बि शाइर हज़रात आहिनि मुंहिंजे ॾिसण में त हिते प्रोग्राम सुठो बि लॻे पियो। भाइयूं दाद वरी का ॿी सिंध ते सिंध अमर ते तइलीम ते ॿी का शाइरी लिखी ऐं हिन स्टूडियो में वरी असीं पेश कयूं। इहो असांजो आहे, दिलि जी ख़्वाहिश आहे, अलाह कंदो पूरी थींदी। उन खां पोइ बहितरीनु बाबा चैनल आहे ऐं हिन चैनल में अचो, प्रोग्राम कयो, नातूं पढ़ो, हमद पढ़ो, कलाम पढ़ो, काफ़ियूं पढ़ो, हर शइ तव्हांखे हिते मौजूदु, साज़ बि मिली वेंदा, हर शइ मिली वेंदी। कंहिंखे बि ज़रूरत हुजे जेको अचे हिन चैनल सां तावन करे। रज़ाक भाई सां अवामी न्यूज़ जे तरफ़ां सिंध फ़ाइदा आहे ऐं पहिरियों दफ़ो आयो आहियां संगत में। महिरबानी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।